सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुल्क जे तरक़ीअ लाइ अॻिते गॾिजी वधण जे अज़म जो इज़हार कयो आहे ऐं क़ानूनी मामलनि खे समूरनि सियासी स्टेक होल्डर जी मुशावरत सां अॻिते वधाइण जो फ़ैसिलो कयो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐवान सदर में गॾिजाणी कई। मुलाक़ात में परॾेही वज़ीर इसहाक़ डार, घरू वज़ीर मोहसिन नक़वी, गवर्नर KPK फैसल करीम कुंडी, राजा परवेज़ अशरफ ऐं नवीद कमर शिरकत कई। सदर ऐं वज़ीर आज़म पार्लियामेंट में कानून साज़ीअ जे मामलनि ते ॻाल्हियूं कयूं। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे मुल्की तरक्की ऐं इस्तेहकाम जे लाइ सहकार जी ख़ातिरी कराई। ॿिए तरफ़ ज़रियनि मूजिबि मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जे कोऑर्डिनेशन कमेटियुनि जो इजलास अंगारे जे ॾियारे गवर्नर हाउस में थींदो, जंहिंमें गवर्नर पंजाब सलीम हैदर, राजा परवेज़ अशरफ, मखदूम अहमद महमूद, नदीम अब्दुल चंद, हसन मुर्तज़ा ऐं अली हैदर गीलानी PP जी नुमाइंदगी कंदा। ज़रियनि मूजिबि नून लीग तरफ़ां नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार, आज़म नज़ीर तारड़, राणा सनाउल्लाह, मलक अहमद ख़ान ऐं मरियम औरंगज़ेब इजलास में शिरकत कई। ज़रियनि मूजिबि इजलास में पीपल्स पार्टीअ खे पंजाब में मक़ामी सतह ते दरपेश मसइलनि ते ॻाल्हियूं कई वेंदियूं। वाज़ेह रहे त हलंदड़ महीने जी शुरूआत में चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार मसइलनि जे हल लाइ पीपल्स पार्टी ऐं हुकूमती कमेटियुनि विच में घटि हिकु हफ़्तो ॻाल्हियूं करण ते इतफ़ाक़ कयो हो।